ख़बर शामिल कयूं था। कराची मां ब्यूरो चीफ मोहम्मद सलीम मेमण की रिपोर्ट मूजिब शहीद नसरुल्लाह गडाणी के नाहक कत्ल खिलाफ ऐं संदसि कातिलनि की गिरफ़्तारी लाइ कलम धणियुनि समेत सियासी समाजी धुरियुनि पारां सचल ॻोठ के G3 चौक खां रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे की अॻुवाणी सीनियर सहाफ़ी इरफान आलमानी, माजिद समो, डॉक्टर अब्दुल अली मेमण, फिदा हुसैन पंवर, शफ़क़त नूनवारी, गौस बुगियो, अली मोहम्मद भुट्टो ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते सहाफ़िन तोड़े सियासी समाजी अॻुवाणनि GNP न्यूज़ सां ॻाल्हाईंदे वधीक चयो त वॾेरा गुज़िरियल केतिरनि सालनि खां बदमाशी था कनि। अफ़सोस सां चवणो थो पए त असां वक़्तनि ब वक़्तु ॿुधंदा था रहूं त ताक़तवर इदारा, ही फ़ौज, ही एजेंसियूं ऐं उन्हनि ॾोहारियुनि खे ठर ॾेई छॾी आहे। हिकु तरफ़ असांजी अरबे रुपया जेका बजट आहे उहा सिंध में रेंजर्स खाए थी, ॿिया एजेंसियूं खाइनि थियूं, पर सिंधी माण्हुनि खे उहो इंसाफ़ ॾियण लाइ तयारु कोन्हनि के सिंधी माण्हुनि खे जेको आहे उहो इंसाफ़ फ़राहम करण लाइ तयारु कोन्हे। हर टाइम हुकुमरान जेके आहिनि उहे ॾोहारियुनि जी सरपरस्ती कनि था, कातिलनि जी सरपरस्ती कनि था, लैंड ग्रेबरनि जी सरपरस्ती कनि था, पर ग़रीब ऐं मिसकिन माण्हू जेकर उन ज़ुल्म जे ख़िलाफ़ को आवाज़ उथारे थो, को सहाफ़ी, को वकील, को दानिश्वर एहतजाज करे थो, त उनखे मौत थो नसीब थिए। इन जे करे हीअ जेको आवाज़ आहे इहो मुसलसल कंटिन्यू रहणु खपे, हिन खे ख़ामोश न रहणु खपे। ऐं जेसि ताईं इहे वॾेरा इहे भोतार कानून जे कटड़े में नथा अचनि, उनखे पनिश नथी थिए, तेसि ताईं जदोजहद जारी रहणु खपे। असां हर सूरत में हिन जदोजहद में सहाफ़ी दोस्तनि सां गॾु रहंदासीं जेसि ताईं हीअ रज़दनि जेके आहिनि पंहिंजे मंतक़ी अजाम ते नथा पहुचनि। शहीद नसरुल्लाह गडाणी जी शहादत ते सुर सलाम पेश कयां थो ऐं उनजे बेवाना क़त्ल ते उन्हनि जे कातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयां थो ऐं उनजी तमामु शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत कयां थो। सम्झां थो सोशल मीडिया ते जेके शहीद नसरुल्लाह गडाणी जूं जेके मूं वीडियोज़ ॾिठियूं आहिनि ऐं जंहिं अंदाज़ में पहिरियां त नज़र मूं कोन गुज़री, पर हीअं जंहिं अंदाज़ में हू पंहिंजे माण्हुनि जे लाइ, मिसकिन माण्हुनि जे लाइ, ग़रीब माण्हुनि जे लाइ उनजी आवाज़ उथारे थो ऐं माना हुकुमराननि खे इंतिज़ामिया खे जंहिं तरीक़े सां ललकारे थो, सम्झां थो उन जे पाताल में उन जे हवाले सां उनखे इहा सज़ा ॾिनी वई त उनखे रस्ते तां हटाइण जी कोशिशि कई वई ऐं उन हटाइण में कामयाबु थिया। सो उनजी मज़म्मत कयां थो। सम्झां थो सिंध गवर्नमेंट खां मुतालबो कयां थो उनजी वाक़े जी इंक्वायरी कराई वञे, जेकी बि माण्हू उन में मुलविस आहिनि ऐं जेकी बि सहूलियतकार आहिनि उन सभिनी खे जोगी सज़ा ॾिनी वञे। सहाफ़त खे पैगामराना पेशो इन करे चयो वियो आहे त हू हक़ ऐं सच जो आवाज़ अवाम ते पहुचाए। जेको बि सहाफ़ी हक़ सच जो आवाज़ जॾहिं अवाम ते पहुचाए थो, सम्झो त हू पैगामराना किरदारु अदा करे थो। जेको सहाफ़ी वॾेरनि भोतारनि ऐं सरदारनि ते जा जेको मंथलियूं वठे ऐं थाणनि जूं मंथलियूं वठे, उहो असां चऊं था उहो सहाफ़ी कोन्हे को। ठीकु आहे। नसरुल्लाह खे जेकी सज़ा ॾिनी वई आहे उहा इन करे त हू हक़ सच सां बीठो रहियो, उन करे जेको आहे हुनखे बर्दाश्त कोन कयो वियो। उन में न सिर्फ़ु असीं चऊं था त को लोकल वॾेरो आहे, इन जे पसे पर्दे जेको आहे काफ़ी कुवतूं आहिनि जिन हुनखे बर्दाश्त कोन कयो हीअ असांजे बरख़िलाफ़ ॻाल्हाए। हाणे इहो जेको आवाज़ आहे असीं चऊं था त इहो आवाज़ दॿजणो न खपे। इन आवाज़ खे असां एतिरो सगारो कयूं जो उन्हनि इदारनि ताईं, उन्हनि ऐवाननि ताईं जेको आहे हिकिड़ो थरथलो मची वञे त हिकु फ़र्द जो जेको क़त्ल आहे न, उहो माना इहो खून नाहक आहे जेको असां हुनखे फॿणो न ॾियूं।